अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त ख़ुशि हूंदव। सभ खां पहिरियों तव्हांखे उहे टॉपिक्स ॿुधाईंदो हलंदुसि जेके अॼु जी वीडियो में डिस्कस कया वेंदा। सभ खां पहिरियों तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलंदुसि त असां हिकु ऑनलाइन अर्निंग टीम ठाहे रहिया आहियूं जेका पाकिस्तान में तक़रीबन ऑनलाइन अर्निंग वेबसाइट्स आहिनि या ॿिया के एंड्रॉयड सॉफ्टवेयर्स आहिनि, उन्हनि जे तहत असां हिकु पर्टिकुलर अर्निंग टीम ठाहे रहिया आहियूं जंहिंमें अवां सभिनी खे शामिलु थियण जी दावत पेश कयूं था। उन खां पोइ अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलंदुसि त पाकिस्तान में ट्रस्टेड वे में ऑनलाइन अर्निंग कहिड़े तरीक़े सां कई वेंदी। उन खां पोइ तव्हांखे सभ खां पहिरियां पाकिस्तान में 2012 खां कमु कंदड़ हिकु वेबसाइट आहे पेवाओ, उन जे बारे में अॼु डिस्कस करे ॿुधाईंदुसि त तव्हां इन में कहिड़े हवाले सां रजिस्टर थी था सघो। रजिस्टर थियण खां पोइ पंहिंजे अकाउंट खे कीअं अपग्रेड कंदव ऐं उन खां पोइ हिन में जेके बि नंढा नंढा टूल्स आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांखे तफ़सील सां आगाह कयो वेंदो। उन खां पोइ जेको आहे सो पेवाओ जेका बेसिक अर्निंग आहे उहा एड्स जे मिलण ते आहे। मतिलबु जेके एड्स जीअं पाण अख़बारुनि में बि एड्स ईंदा आहिनि, एड्स मोकिलींदा आहियूं, उन्हनि खे ॾिसंदा आहियूं, हू त पर्टिकुलर पैसा पे कंदा आहिनि, पोइ वञी अख़बारुनि में ईंदा आहिनि। ईअं ई हिननि में जेॾी महिल असां उहे एड्स ॾिसंदासीं वीडियोज़ जी सूरत में त उन्हनि एड्स ॾिसण जा पाण खे पैसा मिलंदा। हाणे पाण फेसबुक वग़ैरह जेके बि सोशल मीडियाज़ यूज़ कयूं था उते बि त टाइम वेस्ट कयूं था। थोरो टाइम हिते वेस्ट कंदासीं, उते टाइम वेस्ट करे माण्हू जिते कुझु न कुझु हासिलु करे। हाणे हिते जेको आहे टाइम वेस्ट करण जो तमामु बहितरीनु ज़रियो आहे ऐं हिन जी रजिस्ट्रेशन जेका आहे अपग्रेशन पहिरें लेवल जी ₹220 ऐं ₹220 का मायना नथा रखनि। इन हवाले सां तव्हांखे थोरो वधीक डिफाइन कंदो हलंदुसि। सभ खां पहिरियों पाण हलंदासीं पेवाओ में रजिस्ट्रेशन जी तरफ़। पेवाओ में रजिस्ट्रेशन कीअं, पेवाओ जी वेबसाइट जी तरफ़ हलंदासीं। पेवाओ जी वेबसाइट कहिड़ी आहे? पेवाओ.com। पेवाओ.com जीअं ई तव्हां ऑन कंदो त सभ खां पहिरियों तव्हां वटि हीअ स्क्रीन शो थींदी। हिन स्क्रीन जो जेको मक़सदु आहे हिन वेबसाइट जे बारे में मालूमात। उन खां पोइ जीअं ई असां रजिस्टर खे क्लिक कंदासीं, रजिस्टर खे जीअं ई क्लिक कंदासीं त असां वटि नओं पेज हिकिड़ो शो थींदो गेट स्टार्टेड जे नाले सां। उन में साइन अप वारो तरीक़ेकार त तव्हांखे ख़बर हूंदी, छो जो तव्हां फेसबुक वग़ैरह जा बि रजिस्ट्रेशन उन्हनि में कई हूंदी, उन्हनि में बि साइन अप कया हूंदा। त सभ खां पहिरियों फुल नेम लिखंदासीं। फुल नेम लिखण खां पोइ ईमेल एड्रेस जेका तव्हांजी पर्टिकुलर ईमेल एड्रेस हुजे, अॻियां कंफर्मेशन इन ईमेल एड्रेस ते ईंदी। उन खां पोइ जेको कंट्री आहे तव्हांजी उहा लिखंदव, सिटी कहिड़े में था रहो उहा सिटी लिखंदव, मोबाइल नंबर ॾींदव कंफर्मेशन जे लाइ, मोबाइल नंबर हिते यूज़ कंदव। उन खां पोइ पासवर्ड्स खां पोइ जेको रिफर बाय आहे इन में तव्हां जेकॾहिं ख़ाली बि छॾींदव उन सां बि को फ़र्क़ु न पवंदो, पर कंहिं क़िस्म जो को फ़ाइदो अव्हांखे न मिलंदो। जेकॾहिं हिते रिफर नंबर जी जॻह ते तव्हां असांजी टीम जो नंबर ॾींदो 148288, इहो असांजो रेफरल नंबर आहे। इन रेफरल नंबर सां जेकॾहिं तव्हां जॉइन कंदव त तव्हांखे कंपनी जे तरफ़ां बि ऑटो रेफरल्स मिलंदा रहंदा। कुझु उतां मिलंदा जेकॾहिं उहो तां बि तव्हांखे मिलंदा रहंदा। उन खां अलावा तव्हांजी महिनत आहे, जेतिरा तव्हां रेफरल्स ठाहींदा वेंदव हिकु रेफरल्स ते तव्हांखे 25 एड मिलंदा ऐं उन्हनि 25 एड्स जी जेका मालियत आहे उहा आहे ₹115। उन खां पोइ जीअं तव्हां रेफरल कोड यूज़ करे ऐं रजिस्टर कंदो, रजिस्टर करण खां पोइ जेॾीमहिल नओं तव्हांजे साम्हूं पेज ईंदो तव्हां वटि सक्सेसफुली क्रिएटेड जो जेको आहे सो मैसेज अची वेंदो। उन खां पोइ तव्हां पंहिंजे ईमेल एड्रेस ॾांहुं वेंदव। जीमेल जेको तव्हांजो हूंदो बॉक्स एंड्रॉयड ऐप हूंदी जीमेल वारी, जीमेल खे जीअं ई क्लिक कंदव उते सभ खां पहिरियों मथां जेको आहे सो तव्हांखे मैसेज आयल हूंदो पेवाओ वारनि जी तरफ़ां अकाउंट सक्सेसफुली क्रिएटेड खां पोइ जेॾीमहिल तव्हां थोरो ई मथे कंदव त हिकु न्यू लिंक हूंदी। जीअं उन खे क्लिक कंदव उहो उन में तव्हां साइन इन करे जॉइनिंग स्टार्ट करे छॾींदव। ऐं हिन में जेके स्टार्टिंग वारा स्टेज 1 जा जेके आहिनि से अपग्रेशन वग़ैरह जेके बि आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदो हलंदुसि। हीअ मैसेज ईंदो, ओके कंदासीं। ओके करण खां पोइ जीअं ई असां लॉगिन में ईंदासीं, लॉगिन कंदासीं, जेके असां यूज़र नेम ॾिना उन खां अलावा ईमेल ॾिनीसीं, हिन में हिकु उहा ईमेल ॾींदासीं। ईमेल ॾियण खां पोइ असां पासवर्ड यूज़ कंदासीं, जेको ईमेल एड्रेस एंड पासवर्ड ॾियण खां पोइ लॉगिन कंदासीं। जीअं ई असां लॉगिन कंदासीं
असां वटि अगेन हिकु न्यू पेज अची वेंदो। उन न्यू पेज में जेके बि रिक्वायरमेंट्स आहिनि उहे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलंदुसि। पर सभ खां पहिरियां असां 2-3 बेसिक जेके आहिनि से उहे कमु स्टार्ट कंदासीं। हाणे जीअं ई तव्हां ॾिसंदव हिते तव्हां क्लिक करण खां पोइ रेफरल लिंक तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी ठही वई। उन रेफरल लिंक जो जेको नंबर आहे 149754। हाणे इन रेफरल लिंक ते तव्हां अगेन तव्हां पंहिंजा रेफरल्स ठाराईंदा वेंदो त तव्हांखे बेनिफिट मिलंदो रहंदो ऐं उहे बि असांजी टीम में शामिलु थींदा रहंदा। तव्हां त थी वियो, पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे रेफरल लिंक सां तव्हां लिंक्स ठाराईंदा था अचो दोस्तनि खां, उन्हनि खां अकाउंट्स ठाराईंदा था, जीअं तव्हां पंहिंजे रेफरल लिंक से रेफरेंस ठाराईंदा वेंदो तव्हांखे बेनिफिट मिलंदो वेंदो। पर सभ खां पहिरियां असां हिते हिकिड़ो कमु ॿियो कंदासीं। हाणे तव्हां रेफरल लिंक से जे हेठां ई मैसेज ॾिसंदव त अलर्ट योर अकाउंट इज़ नॉट अपग्रेडेड येट, ऐं तव्हांखे 220 रुपया अपग्रेडेशन फ़ी चार्ज थींदी ऐं तव्हां पंहिंजे अकाउंट खे अपग्रेड करण खां पोइ ई सही नमूने सां यूज़ करे सघंदो। जीअं असां हिन क्लिक हेयर कंदासीं फॉर अपग्रेड त न्यू पेज असां वटि शो थींदो त असां कहिड़े मेथड जे थ्रू असां 220 रुपया हिननि खे पे कंदासीं। जीअं ई असां जेस कैश खे जेको आहे असां हिन में जेस कैश जे थ्रू ऐं ईज़ी पैसा परफेक्ट मनी ऐं बिटकॉइन जे थ्रू असां हिन में 220 रुपया चार्जिस पे करे था सघूं। जीअं ई असां पे नाउ कंदासीं असां वटि हिकु नई विंडो शो थी वेंदी। उन में अपग्रेड योर अकाउंट जे बारे में मालूमात लिखजी अची वेंदी। प्लीज़ सेंड टू 23030659067979 इन नंबर ते जेको आहे 220 रुपया असां सेंड कंदासीं। मां जेस कैश सेलेक्ट कयो, उन जे करे मां जेस कैश जे थ्रू ई हुन 220 रुपया सेंड कंदुसि। जीअं होॾां मां सेंड कंदुसि त हिकु TID नंबर जेको आहे उहो हेठां लास्ट में अची वेंदो आहे। उहो हिते इंटर करे वेरीफाई नाउ कंदासीं ऐं जीअं ई असां वेरीफाई नाउ कंदासीं त असांजो अकाउंट अपग्रेड थी वेंदो ऐं असां वटि मैसेज बि अची वेंदो हिते ई त जेको आहे तव्हांजो अकाउंट अपग्रेड थी चुको आहे। उन खां पोइ असांखे ॿियो जेको कमु करिणो आहे, तव्हां जेको थी वेंदो वेरीफाई करण खां पोइ असांखे हिकु ॿियो कमु करिणो आहे। हीउ पे वाओ जेको मथे टापी टाप ते ॻाढ़ी लाइन ते अछनि अखरनि सां पे वाओ लिखियो पियो आहे, इन जी राइट साइड ते जेको बॉक्स आहे इन खे जीअं क्लिक कंदासीं त असां वटि टैब्स ही शो थींदा। टैब जीअं शो थींदा उन में जेको विड्रॉल मनी आहे इन खे क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ इन में असांखे हिकु पिन जनरेट करणी पवंदी। पिन जनरेट करण खां पोइ इन जो अकाउंट ठाहिणो पवंदो। हाणे जीअं ई पेज शो थींदो त हिते असां वटि एरर मैसेज हिकिड़ो हूंदो, यूअर विड्रॉल पिन कोड नॉट फाउंड, प्लीज़ क्रिएट पिन कोड फर्स्ट। जीअं ई असां हिते क्लिक हेयर कंदासीं त असां न्यू बॉक्स हिकिड़ो जनरेट थींदो जंहिंमें असां पिन जनरेट कंदासीं। पिन असां जनरेट उहा कंदासीं जेका सिक्योर हुजे ऐं उहा ई पिन असांजे अॻियां हली कमु ईंदी विड्रॉल करण जे हिसाब सां। जीअं असां पिन लिखंदासीं चेन डिजिट्स जी पिन आहे उनखे क्रिएट कंदासीं। क्रिएट करण खां पोइ असांजी पिन त क्रिएट थी वई। उन खां पोइ असां जेको आहे अकाउंट मेथड कहिड़ो था रखणु चाहियूं त तव्हां वटि मैसेज हिकिड़ो शो थी वेंदो, सक्सेस पिन कोड सक्सेसफुली एडेड। उन खां पोइ असां अकाउंट कहिड़ो था रखणु चाहियूं। जीअं असां ॾिसो चेक कयासीं सवेर असां 220 रुपया जेके सेंड कया अपग्रेडेशन जे लाइ जेस कैश जे थ्रू कयासीं, ईअं ई असां पंहिंजो हिकिड़ो अकाउंट बि हिन में जनरेट कंदासीं। जेका हिते असांजी अर्निंग थींदी उहा उन अकाउंट जे थ्रू ई असां वापसि वठी सघंदासीं। ऐं ईअं ई साॻिए नमूने सां जेको आहे पे वाओ जे बराबरि में बॉक्स आहे हिकिड़ो, इन खे क्लिक कंदासीं टैब्स अची वेंदा। अगेन विड्रॉल मनी खे क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ हिते पिन त जनरेट थी वई। अगेन हिकिड़ो नओं मैसेज शो कंदो। हाणे उहो मैसेज कहिड़ो आहे तव्हांजे साम्हूं पढ़ंदासीं। एरर यूअर विड्रॉल अकाउंट नॉट फाउंड। पिन ठही वई। हाणे असांखे अकाउंट क्रिएट करिणो आहे। उहो अकाउंट कहिड़ो हूंदो उन क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ असांखे ख़बर पइजी वेंदी। ईअं अची वियो चयो अपडेट अकाउंट सेटिंग कीप सिक्योर योर अकाउंट। हाणे हीअ बि चए थो जेको आहे पंहिंजे अकाउंट खे सिक्योर रखो। हाणे इन खां पहिरीं जेको आहे सो लेफ्ट साइड ते परफेक्ट लिखियो पियो आहे। इन बॉक्स खे जीअं क्लिक कंदासीं असां 3-4 टैब्स अची वेंदा। परफेक्ट मनी, बिटकॉइन, जेस कैश, ईज़ी पैसा। तव्हां कहिड़े क़िस्म जो
अकाउंट ठाहिणु पसंदि कंदो। जेस कैश थो लिखां मां, छो जो मुंहिंजो अकाउंट जेस कैश जो आहे। उन खां पोइ हिते नंबर आहे, नंबर लिखंदासीं। नंबर लिखण खां पोइ उहा जेका 4 डिजिट वारी पिन असां क्रिएट कई उहा हिते लिखण खां पोइ एड दिस मेथड जीअं ई कंदासीं त असांजो अकाउंट सक्सेसफुली एडेड थी वेंदो। उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदो हलंदुसि, जीअं ई तव्हां अपग्रेड करे छॾींदो तव्हां पंहिंजे अकाउंट खे, तव्हांजो जेको अकाउंट स्टेटस हूंदो उहो पेड थी वेंदो। सभ खां पहिरीं जेको आहे सो तव्हां अकाउंट जीअं ठाहियो त तव्हांजो जेको आहे सो अकाउंट स्टेटस हुयो उहो अनपेड हुयो हिते, ऐं उन जा जेके डेली एड्स हुया उहे बि 50 हुया। ऐं हीअ जेके 50 डेली एड्स आहिनि हिननि जे कंहिं क़िस्म जो को फ़ाइदो न आहे। छाजे करे जेॾी महिल 50 एड्स असां ॾिसूं था त वधि में वधि असांजी जेका आहे समालियत ठहे थी 5 खां 8 रुपयनि जी। तव्हांजी जेका असां अर्निंग थींदी उहा थींदी पेड एड्स में। पेड एड्स जेके आहिनि उहे कीअं मिलंदा तव्हांखे, जीअं तव्हांखे रेफरल नंबर मिलियो 148288 मुंहिंजो आहे। उन खां पोइ जेको अकाउंट ठाहियोसीं उन में जेको रेफरल नंबर मिलियो 234822, उन ई नंबर ते तव्हां अगेन पंहिंजनि दोस्तनि खां उन रेफरल्स नंबर ते अकाउंट ठाराईंदव त उहे बि असांजी टीम में शामिलु थींदा। ऐं उन्हनि जे अकाउंट ठाहिण ते तव्हांखे 25 पेड एड्स मिलंदा। ऐं उहे 25 पेड एड्स ॾिसण सां तव्हांखे 115 रुपयनि जो बेनिफिट थींदो, अर्निंग थींदी। ऐं जेतिरा तव्हां अकाउंट ठाराईंदा वेंदव ओतिरी तव्हांजी अर्निंग थींदी वेंदी। ऐं हीअ त अञा पहिरियों स्टेज आहे, हिन में 220 रुपया पेड करण सां असांखे 25 एड्स मिलनि था। जीअं तव्हां न्यू स्टेज सेकंड स्टेज थींदो, हिन में टोटल 6 स्टेजिस आहिनि। ऐं पहिरीं स्टेज इन में तमामु ईज़ी आहे। उन खां पोइ 220 रुपया न्यू स्टेज में जीअं ईंदासीं सेकंड नंबर स्टेज में, उन में मुंहिंजे ख़्याल में 1100 रुपया पेड करणा पवंदा। उन खां पोइ जीअं तव्हां पंहिंजे रेफरल लिंक जे थ्रू को बि अकाउंट ठाराईंदो तव्हांखे 25 पेड एड्स जी जॻह ते 125 पेड एड्स मिलंदा। उन खां अलावा जेके रेफरल्स ते एड्स मिलंदा वेंदा उहे बि 5 जी जॻह ते 25 मिलंदा वेंदा, 50 मिलंदा वेंदा। ईअं ई तव्हां जीअं स्टेज बाय स्टेज अॻियां वधंदा वेंदव तव्हांखे ई बेनिफिट मिलंदो। हिन में वधि में वधि जेको आहे सो 2 खां 4 ॾींहंनि जी महिनत आहे। उन खां पोइ बसि जेके तव्हां रेफरल्स ठाराया उहे पंहिंजा रेफरल्स ठाराईंदा। ईअं रेफरल्स बाय रेफरल्स कमु तव्हांजो हलंदो छो जो हीअ जेका वेबसाइट आहे हिन जी बेसिक अर्निंग आहे ई एड्स मिलण ते। ऐं हिननि जो जेको आहे सो सॼो सिस्टम ठहियलु आहे रेफरल नंबर ते। ऐं तव्हां जीअं रेफरल नंबर वधाईंदा वेंदव पंहिंजे रेफरल नंबर ते ठाराईंदा वेंदव त जेको अॻु हूंदो उनखे अलॻि पंहिंजो रेफरल नंबर मिलंदो। ऐं उहो जेको पंहिंजे रेफरल नंबर ते वरी अॻियां वञी जेको आहे ठाराईंदो रेफर बाय रेफर तव्हांजो कमु हलंदो वेंदो। ऐं हिननि वेबसाइट वारनि जो बि सिस्टम हलंदो वेंदो। उन खां पोइ जेको आहे सो असां इहे पेड एड्स वीडियोज़ वग़ैरह कीअं चेक कंदासीं, असां कीअं अर्निंग कंदासीं, इन जे लाइ तव्हां वापसि मथे वेंदो बॉक्स जेको आहे तव्हांखे मूं ॾसियो क्लिक कंदो। उनखे क्लिक करण खां पोइ हेठि क्लेम बैलेंस हूंदो। क्लेम बैलेंस खे जीअं ई क्लिक कंदासीं हिते 2 मैनुअल क्लेम बैलेंस ऐं इंस्टेंट क्लेम बैलेंस अची वियो। हिननि में बि फ़र्क़ु आहे। असां मैनुअल क्लेम बैलेंस खे क्लिक कंदासीं। मैनुअल क्लेम बैलेंस जो सिस्टम इहो ई आहे त तव्हां हिकु वीडियो हिकु एड तव्हां पाण ॾिसंदा रहो। अगरि इंस्टेंट क्लेम बैलेंस खे जीअं ई क्लिक कंदासीं त कंपनी तव्हांजे तरफ़ां जेको आहे सो एड्स ॾिसंदी। ऐं तव्हांजे एड्स मां तव्हांजी अर्निंग मां 10% पाण रखंदी, बक़ाइदा तव्हांजे अकाउंट में एड कराए छॾींदी। उहो इन जे करे आहे त तव्हां मिसाल फॉर एग्ज़ाम्पल तव्हां वटि एतिरो टाइम न आहे, तव्हां जेको आहे सो बसि अकाउंट त ठाहे छॾियो आहे। उन खां अलावा तव्हां टाइम न आहे वीडियोज़ वेही केरु ॾिसे, एतिरियूं लेंदी बि न आहिनि 30 सेकंड्स जा एड्स आहिनि। ऐं वीडियोज़ बि न आहिनि, तव्हां वीडियो न ॾिसो, तव्हांजे उन वीडियो जे मथां जेको टाइमर हले थो बसि उन जो इंतज़ारु कयो 30 सेकंड ख़तमु थियनि त तव्हां जेको आहे सो क्लिक करे वठो। ऐं उहे उन 30 वीडियो जीअं ई ख़तमु थींदा तव्हांजे जेको आहे सो अकाउंट में उहा अमाउंट पेड थी वेंदी। फॉर एग्ज़ाम्पल असां वटि फ़िलहालु असां वटि को बि रेफरल नंबर न आहे, इन जे करे असांखे पेड एड्स न मिलिया हूंदा। तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त पेवाओ जी जेका बेसिक अर्निंग आहे उहा एड्स जे मिलण ते ई आहे। जीअं तव्हां इनखे क्लिक कंदो तव्हांजा मिसाल फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो बि रेफरल लिंक ठही वियो आहे। उन खां पोइ तव्हांखे जेको आहे सो चैनल्स, उन खां पोइ तव्हांखे 25 जेके
पेड एड्स मिलंदा उन्हनि में 3-4 क़िस्मनि जा एड लिंक्स आहिनि। चैनल सब्सक्राइबर पर लिंक जेको आहे सो पर पेड जेको आहे सो तव्हांखे 8 रुपया मिलंदा। इन खे जीअं चैनल सब्सक्राइब कंदो तव्हांजे अकाउंट में 8 रुपया पेड कया वेंदा। उन खां पोइ वीडियो खे जेकॾहिं वॉच कंदव त तव्हांखे 4 रुपया मिलंदा। वेबसाइट खे वॉच कंदव त बि 4 रुपया। बैनर्स खे 4 रुपया। ऐं जेके डेली एड्स मिलंदा आहिनि 5 उहे 0.001 मतिलबु पाकिस्तानी में माना 8 आना 4 आना जेके हूंदा उन्हनि जेतिरा थींदा। छाजे करे जेके 50 एड्स मिलनि था उन्हनि जे जेको आहे सो एवज़ असांखे 70 रुपयनि खां या 5 रुपयनि खां 8 रुपया मिलंदा आहिनि। हाणे असां वटि पेड एड्स त न आहिनि छाजे करे असांजो को रेफरल न आहे। इन जे करे असां वॉच वीडियो पर वॉच ई 0.001 डेली एड्स वारो ॾिसंदासीं। जीअं इन खे क्लिक कंदासीं हिते क्लेम नाउ कंदासीं। जीअं क्लेम नाउ कंदासीं असां वटि हिकिड़ो टाइमर स्टार्ट थी वेंदो। उन टाइमर स्टार्ट थियण खां पोइ असांजा जेके बि उहे जेतिरी मिसाल ऑफ 4 रुपया वारो पाण एड पेड एड जेको आहे सो उहो क्लिक कयो क्लेम कयोसीं उहे 4 रुपया पंहिंजे अकाउंट में एड थी वेंदा। उन खां पोइ जीअं एतिरो थी सघे तव्हां खां 3 ॾींहं 4 ॾींहं तव्हांजी लगातार महिनत कंदव त तव्हांजी कमु स्टार्ट थी वेंदो। तव्हांजा हिकिड़ा 5 रेफरल्स ठही विया ऐं तव्हां पोइ उन खां पोइ आराम करे सघो था। आराम सां तव्हां अर्निंग करे था सघो। छो इहे जेकॾहिं तव्हां 5 रेफरल्स पंहिंजे तरीक़े सां ठाहियो त उन खां पोइ तव्हांखे असांजी टीम जे थ्रू बि कुझु रेफरल्स मिलंदा 5 रेफरल्स खां पोइ। ऐं उन खां पोइ जेके उहे तव्हां 5 रेफरल्स ठाहिया 5 रेफरल्स ते उहे वरी चवंदा त जेको आहे सो असां त हाणे हुनजे रेफरल्स ते ठही वियासीं पर हू बि पंहिंजे रेफरल्स ते अॻियां वरी 5 ठाहींदा वेंदा। ऐं उन्हनि 5 जे करे चकर में तव्हांखे बि जेको आहे सो बेनिफिट मिलंदो रहंदो उन्हनि खे बि बेनिफिट मिलंदो रहंदो। ऐं इहे उहे जेको आहे सो तव्हांजे रेफरल्स ते ई ॿिए कंहिं रेफरल मिलियो तव्हांखे त उन जा 5 एड मिलंदा पहिरें स्टेज में। ऐं उन्हनि 5 एड्स जी जेको आहे माले ठहे थी 25 ईअं हिकिड़े ते 25 जेको आहे सो रेफरल्स तव्हांखे मिलनि त केतिरी तव्हांजी अर्निंग थी वई। उन खां पोइ जीअं ई तव्हां 5 रेफरल्स ठाहिण खां पोइ सेकंड स्टेज ते मूव थी वियो जिते तव्हांखे 25 एड मिलंदा हुया उते तव्हांखे 125 मिलंदा। ऐं जिते तव्हांखे 5 एड मिलंदा हुया उते तव्हांखे 50 एड्स मिलंदा। हाणे जीअं टाइमर असांजो क्लियर थी वियो त असां डन खे क्लिक कंदासीं। जीअं डन खे क्लिक कंदासीं त हीअ असांखे ॿुधाईंदा तव्हांजे अमाउंट में जेको आहे तव्हांजे अकाउंट में जीअं असां डन खे क्लिक कयो त असां वटि अची वियो सक्सेस एड व्यूड 0.001 एडेड टू योर बैलेंस। जीअं असां चेक कंदासीं असांजे बैलेंस में इहो 0.001 इहो एड थी चुको हूंदो। उन जे लाइ छा कंदासीं असां डैशबोर्ड में ईंदासीं। डैशबोर्ड में वञण खां पोइ हिते मल्टीपल बॉक्सिस आहिनि ऐं उन्हनि मल्टीपल बॉक्सिस जो अलॻि अलॻि कमु आहे। ऐं उन्हनि मल्टीपल बॉक्सिस जे बारे में तव्हांखे मां ॿुधाईंदो रहंदुसि। ऐं जेकॾहिं अगेन कंहिं क्वेश्चन जी इन में कंहिं बि क़िस्म जी का बि क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट में मालूम करे था सघो पुछा करे था सघो। ऐं मूं वटि बैलेंस हुयो मुंहिंजे ख़्याल में कुझु हूंदो जंहिंमें 0.001 एड थी वियो आहे। इन करे मूंखे ख़बर नथी पए केतिरो एड थियो आहे। 1.016 हूंदो। इन खां पोइ इन में 0.001 एड थियो आहे। अवेलेबल बैलेंस मुंहिंजो इहो आहे। हाणे टोटल मूं 25 एड्स हुया उन मां 24 एड मूं ॾिठा आहिनि। उन जी जेका असां मालियत मूं वटि ठही आहे $1 ऐं 0.2 टोटल क्रेडिट इहो आहे मुंहिंजो। अवेलेबल बैलेंस हीअ आहे। उन खां पोइ इन में टोटल डेबिट हूंदो आहे जनरेटेड आईडीज़ हूंदो आहे ऐं पेड एड्स जेके आहिनि एड्स पॉइंट्स यूर प्लेस एड्स पेड अकाउंट स्टेटस आहे डेली एड्स आहिनि टोटल विड्रॉल आहे डायरेक्ट रिफरल्स आहिनि। इन्हनि सभिनी जे बारे में मां नेक्स्ट वीडियो में तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि। उन खां अलावा ॿियो कंहिं क़िस्म जो को क्वेश्चन हुजे तव्हां पुछी था सघो। उहो कमेंट्स करे तव्हां मालूम करे था सघो।